Welcome to my YouTube channel. Like videos, subscribe to my channel and click to bell icon. मुसलमानों हिकड़ी गाल तवा के मां अर्ज कंदुस मुझे आका जी हदीस पाक जरा गौर कजो पान इरशाद फरमाइन था मर्रा मिनकुम मुनकिरन फलयुगय्यिरहु बियदिही जे कदे को मानू तमामा कह बे किस्म जी का बुराई दिसे तो उन बुराई दिसण खां बाद में उन्हीं जे मथा जरूरिया लाज़िमा फलयुगय्यिरहु बियदिही उन बुराई के हथ सां मिटाए हथ सां रोके जो कम्मा मुसलमान जो मोमिन जो ईमान आने वाले जो रसूलुल्लाह जी उम्मती जो तो बुराई के दिसजे तो बुराई के हथ सां रोकजे पर आका फरमाइन था फइल्लम यस्तते जे करे को कमजोर मानू आ आई हथ सां बुराई के नथो रोके सके फबिलसानिही हुजूर करीम जी जात बाबरकात फरमायूं था उनके खपे त भला जे हथ सां नथो रोके त जुबान सां उनके रोके हथ सां रोकण जो मतलब आहे उनके बाह खां जने चबा भाई कम न कर मां वेठो आहियां मुंहिंजे उते कदे ॾुखियो थी पर जे एॾो दिलेर बहादुर लाहे नथो रोके सघे त पोइ ज़ुबान सां चए बिल्कुलु ख़ुदा जो ख़ौफ कर हया कर इहो बुराई न कर इहो किनो कम न कर ज़ुबान सां रोके पाण फरमाए था वा इल्लम यस्तते फबिक़ल्बिही हाज़ा हुवा अज़अफुल ईमान रसूलुल्लाह जी जात बाबरकात फरमाइन था त जे कदे हथ सां भी नथो रोके सके जुबान सां भी नथो रोके सके त पो मां 3 नंबर ते चवांस तो त पो उनके दिल में बुरो भाए ऐं दिल में बुरो समझी उन मजलिस मां उन महफिल मां उन कचहरी मां उथी हलियो वञे उन सां शामिल न गॾजे वेहे न उहा जाइ मटे वञे परे छॾे वञे पाण फरमाइनि था पर इहा टी ॻाल्हि जेका आहे सा ईमान जे ज़ईफ़ी जी निशानी आहे तंहिंजे करे मुस्लमान पंहिंजे ज़ईफ़ ईमान खां बचण जे लाइ घटि में घटि ज़ुबान सां चवे त भला कमज़ोर ईमान खां त बची पवंदो बुराई जी मुखालफत कजे चओ बाबा बुराई जी मुखालफत ॾाढे चो ॾाढे असांजो रवाज कहिड़ो आहे ख़बर अथव अबा धूड़ विझोस पाण ॼाणे सबका बकरी पंहिंजे पाए टंगबी असांजो छा को कारो मुंहुं थो करे त वञी करे असां छो पाण खे ॾिठो कयूं याद रखो यो नजरियो गलता मुझे महबूब पाक जी हदीस पाका रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वारो मलाइकन के फरमायो ओ मुजा मलाइको वञो फलाणो ॻोठा मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती आहिनि इन समूरे ॻोठ जी चक्की खणो चक्की खणी आसमान ते वञी ऊंधो करे हुनखे किराए सॼो ॻोठ बर्बाद करे छॾियो मलाइक सगोरा उन ॻोठ खे बर्बाद करण जे लाइ पहुता उते मलाइक ॾिठो त 400 आबिद हुआ जेके तहज्जुद गुज़ार हुआ नमाज पढ़ण वारा हुआ मुत्तकी ऐं परहेज़गार हुआ अल्लाह अल्लाह करण वारा हुआ मुंहिंजा दोस्त नेक ऐं सालिह बाना हुआ मलाइकन अल्लाह जे हुजूर में अर्ज़ कयो या अल्लाह तव्हांजो हुकुम आहे त सॼो ॻोठ बर्बाद कयो पर हिते त 400 इबादत गुज़ार रहनि था उन्हनि खे कीअं बर्बाद कयूं रब चयो त अॻ में इन्हनि खे बर्बाद कयो इन्हनि आबिदनि खे तबाह कयो इन नमाज़ पढ़ण वारनि खे बर्बाद कयो ये अल्लाह अल्लाह करण वारा ज़िक्र करण वारा इन्हनि खे तबाही गरक कयो मुंहिंजा मौला तो जो हुकुम क़बूल आहे कयूं था पर सबब कहिड़ो आहे
रब्बुल आलमीन फरमायो त रुगो मुसल्ले ते वेठा आहिनि, रुगो अल्लाह ला पिया कनि, तस्बीह पिया हलाइनि, पंहिंजे लाइ कनि था, पर कॾहिं बि बुराईअ जे लाइ मुंहुं न घुंजायूं, कॾहिं बि बुराईअ खां रोकियूं न, कॾहिं बि बुराईअ खे हथ सां न रोकियूं, न ज़ुबान सां रोकियूं, न दिलि में बुरो सम्झूं। ईअं चवंदा हा बाबा पाण ॼाणनि खॾ में वञी पवनि, बकरी सबका पंहिंजे पाए टॻबी। मां अल्लाह खे गैरत आई आहे, इन्हनि जे इबादत जी बि मूंखे ज़रूरत कान्हे का। मां अल्लाह जो कानून आहे त तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर। मां अल्लाह क़ुरान में बि लिखी थो छॾियां पियो त मोमिन मुसलमान जी निशानी आहे त नेकीअ जो कमु ॾसे ऐं बुराईअ खां मनो करे। नेकीअ जो ॾस हुजे, तनहौन अनिल मुनकर, ऐं बुराईअ खां उहे रोकनि माण्हुनि खे। हे बुराईअ खां रोकनि नथा, रुगो पंहिंजी इबादत कनि था। मूंखे इन्हनि जे इबादत जी परवाह ई कान्हे का। अहिड़ा बेगैरत मूंखे क़बूल ई कोन के जिन खे इस्लाम ते गैरत नाहे, शरीयत ते गैरत नाहे, शरीयत जे कानून ते गैरत नाहे, रुगो मुसल्लो वठो वेठा आहिनि ऐं अल्लाह जे मखलूक खे बुराईअ खां नथा रोकनि पिया। इन्हनि जे इबादत जी मूंखे ज़रूरत ई कान्हे का। अॻ में ये आबिद बर्बाद कयो, पोइ पिया गुनाहगार बर्बाद कयो। अल्लाह से चल पनाह ॾे, चओ आमीन, ज़ोर सां चओ आमीन। जेकॾहिं ख़ुदा जे अज़ाब खां बचणो अथव त बुराई खां रोकियो। जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा जे कहर खां बचणो आहे त माण्हुनि खे ज़ुबान सां चवंदा कि कमु न कर बाबा, ख़राब आहे। जेकॾहिं न सॼो मुआशिरो ईअं थी पवे, हर हिकु माण्हू बुराईअ खां मनो करे, हर हिकु माण्हू टोके, हर हिकु माण्हू झले, बाबा हे बुरो कमु आहे, हे न कबो, हे न कर, हे ख़राब आहे, त मां सम्झां थो त 12 आना दुनिया मां अज़ ख़ुदि बुराई ख़तम थी वेंदी, बाक़ी का वरी 4 आना बचंदी। असां छा कयो आहे? बसि चओ दादा मिड़ई सुलियो खाए, मिड़ई खयो आहे। घणा माण्हू बाबा असां त फ़क़ीर आहियूं, असांजो कई असां न वञे, असां फ़क़ीर आहियूं।